जय श्री कृष्ण। तो भाई ध्यान रखो, हिकड़ी रस्सी त संत असां खे भी ॾींदा आहिनि। असां भी इन भव सागर रूपी खूह में, माया जे खूह में असां भी किरियल पिया आहियूं। हिकड़ी रस्सी संत भी असां वटि मोकिलींदा आहिनि, कहिड़ी ख़बर अथव? भक्तीअ जी, सत्संग जी, सेवा जी रस्सी उहे ॾींदा आहिनि कि प्यारा तूं बस पकड़ हिनखे। तुंहिंजो कम केवल पकड़ना है, ॿियो कुछ करणो तोखे ना आहे। तू केवल उन रस्सी के अगर पकड़े वतो नियम सां, यानी भक्ति तू नियम करे वतो, भक्ति जो सेवा जो नियम करे वतो, बाक़ी तू चिंता न कर, उन खूह मां असां तोखे पाण ही ॿाहिरि कढी वठंदासीं। चओ हरे राम। वो तू चिंता न कर, भगवान भी यही था चवन, बस तू एक बार शरण अच, बस एक बार शरण अच भाई। अरे असांजा संसार में अगर कोई कम न ठहंदा आहिनि त मान लो तुंहिंजो कोई कम नथो थिए त असां के वॾे माण्हू वटि वेंदा आहियूं, साईं मुंहिंजो एक कम नथो थिए, तव्हांजे द्वारा इहो कम थी वेंदो। त वॾो माण्हू असांखे ईअं भी चवंदो आहे, अरे आप चिंता मत करो, आप उधर जाओ, मेरा नाम ले लेना, आपका काम हो जाएगा। ये चवंदा आहिनि कि न भाई? तू चिंता न कर, मुंहिंजो नालो खण जाओ, मूंखे सुञाणी भाई, सब कम तुंहिंजा ईअं थी वेंदा। भगवान भी चवनि था, प्यारा तू चिंता न कर, तू संसार में वन, केवल मुंहिंजो नालो खण जा, तुंहिंजा सब कम थी वेंदा। बस तू नालो खणी छॾजा मुंहिंजो, भक्ति करे वठजा, सेवा करे वठजा, तुंहिंजा सब कम थींदा वेंदा। बस एतिरी सी त ॻाल्हि आहे भाई। चओ हरे राम। एतिरो ई त सम्झणो आहे असांखे। बस उन्हनि जो नाम जपणो आहे असांखे, उन्हनि जे नाम जो कीर्तन करणो आहे भाई। भगवान की प्रार्थना करनी आहे कि असां ते सदाई कृपा तव्हांजी वरसंदी रहे, सदाई महिर